अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधु खबर जो स्लो जारी है। तमासा मदेजी में खबर शेयर कंदालो। मदेजी वेझो अमरोड थाने जे हद मेन सकल लाड़काउन रोड ते चिंची रक्षा ऐं लोडर रक्षा में टक्कर। रक्षा खॾे में किरी पियो। 3 औरतुनि ऐं 2 ॿारनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी। रस्ते वेंदड़ माण्हू रक्षा खॾे में ॾिसी करे ज़ख़्मियुनि खे बेहोशी हालत में ॿाहिरि कढी मदेजी अस्पताल ऐं लखी अस्पताल मुंतक़िल कयो। ज़ख़्मियुनि में औरत गुलाम फातिमा, हिदायत खातून, शरीफ़ा खातून, सुधीर ऐं आफ़ताब समेत 7 ॼणा शामिल आहिनि। 5 ज़ख़्मियुनि खे लखी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त 2 ज़ख़्मियुनि खे मदेजी अस्पताल आंदो वियो, जिते तबी इमदाद ॾिनी वई। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhujraknews.com।